Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. अरे सुरा, ओ सुरा, अरे जी छा थियणो आहे नी? अॼु दुकान ते गुजारे लाइ कीन आयो आहीं? ये बेली सेठे, ये तो अजाणी तो जो कम जाने, ये अल्लाह जो नालो थई, ये आऊं जी जिद छड़। अरे केड़ी गाल ता कावड़ियो आहीं? मुख भी त सुणाए त सही। ये सड सेठ सड। तू तो वाकई कावड़ियो ठई। बागा सुणाए गुजारो थियो आहे। ये सेठे, ये तो अगे त खंभीर खयूं उभो आहे। ये तू त चवंदे त वन्या पियो नूरीअ वटि। आओ, आऊं त ई तो चवां। ये मौजे वात मजा ये की न की गाल निकिरियो वञे। आओ, ये तू वापस पाऊं अचो, ये मोसी विडियो वञे। अरे निभागा, का सणाई का कासेरी गाल मुंह मां कढंदे बरो तो चढ़े का। ये गाल जेका हुंदी ए ऊ माण्हू कंदो। ये हरिया भरिया ईअं चवां, ये तू हित वञी हंदोरे मंझि लुॾंदे। ए बेली, ये मौजे चवण ते ई की न थींदो। ए सुरा, आऊं वञा पियो नूरीअ सां मिलण। मथा कंहिं माण्हूअ से का खिथड़ गाल कढी विझे। ठीक है? ए न न, ईअं मकन जो। ठीक है? ए ठीक है, ये तो वञ वञ। मासी, एतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि, पर भुरल मूंखे परचाइण बि कोन आयो आहे। हाणे त मूंखे पक थी वई आहे। ॿिया त ठहियो, पर भुरल बि मूंखां बेज़ार आहे। अम्मा तू फिक्र म कर, हू जे बेजार आहे त कुजाड़ो थियो। आऊं वेठी आहियां न, तू उल्को ई न कर। मासी, ये वक्त कीअं गुज़रंदो? ज़मानो वॾो आहे मासी। ए धीअ, ए मूं तो लाइ सोचे छॾियो आहे, तू उल्को ई न कर। छा सोचियो थी मासी? ए पहिरियां ई दी इने पूरे खां तुंहिंजे तलाक वठंदासीं। पोइ खासे घर में तुंहिंजो विहांउ करे छॾींदासीं। न मासी न, इहो अमल सुठो नाहे। ईअं करण सां माण्हू मूंखे सुठी नज़र सां कोन ॾिसंदा। इहे जो इहे करणो पवंदो दी। ए बाक़ी तू कुजाड़ो थी सोची है, तू उन घर में वेंदी ऐं तोखे इज्जत मिलंदी न को। ये कतई कोन थींदो, कतई कोन थींदो मुंहिंजी शुरई। पर मासी, ए सुरई दी, ए ने भूरे जी तलाक का पतो केड़ो घोट पाणाईंदुसि जो तू हिंदोरन में पई लुॾंदी आ। न मासी, मूंखे हिंदोरन जी ज़रूरत कोन्हे। मूंखे भुरल ई क़बूल आहे। पर हू अलाए छो नथो समझी सघे मूंखे, जॾहिं त मूं हुन सां तमामु घणी मोहबत कई आहे। ए धीअ, ए आऊं त चवां थी तू हुन निभागे सोरे जी पचारी छॾ। ए हटे गुजारो कंदासीं, हाणे तू उन लाइ सोच सोच। मासी, तुंहिंजी ॻाल्हि मूंखे दिलि सां कोन पई लॻे। वक़्तु गुज़रण सां मन भुरल समझी वञे। ए मुंहिंजी दी, ए अम्मा, ये की न थींदो जी तू सोचे दे न, ये की न थींदो। मां बुरे के चंगी रीत समझायो आहे ऐं मुंहिंजे ख्याल में काफ़ी हद ताईं मुंहिंजी ॻाल्हि समझी बि वियो आहे। इहा त तमामु सुठी ॻाल्हि आहे। अम्मा ऐं आऊं अदा भूरे जे लाइ तमामु घणी परेशान हुयूसीं, पर अञा बि हुन ते पूरो एतबार न कबो। जेकॾहिं ॻोठ वारे हुनखे हिकिड़ो बि तानो ॾिनो न त वरी मछड़जी पवंदो। इहो ई त मसलो आहे सारंग। माण्हुनि खे ॿियनि जे घर में तीली हणण में मज़ो थो अचे। माण्हुनि खे त आहिनि ॿियनि जा घर फिटाइणा, पर हिते सवाल इहो पैदा थो थिए त असांखे त पंहिंजे लाइ पाण सोचणो आहे न। हा सारंग, सच थो चवीं। माण्हुनि खे छा आहे, उहे त पंहिंजी आदत पूरी कंदा आहिनि। असांजे समाज खे बि अलाए कॾहिं सम्झ में ईंदी। अलाह करे त सम्झी वञनि त प्यार मोहबत ऐं पाबो सां ज़िंदगी गुज़ारणु केतिरो सुठो आहे, त पोइ उते त अहिड़ा मसला पैदा ई न थियनि। अहिड़ी ज़िंदगी गुज़ारण जे लाइ सभिनीनि खां पहिरियां पंहिंजी ग़लतियुनि खे ॻोल्हणो पवंदो। हर हिकु माण्हू खे सोचणु घुरिजे ऐं इहो सोचे ॾिसजे त किथे आऊं पाण ग़लति त न आहियां। बिल्कुलु सही सुहाराणी, पर के ॿिए आंगुर खणण खां पहिरियां इहो ॾिसजे त मां जे ग़लती जी निशानदेही करे रहियो आहियां त किथे मां पाण बि त ग़लति न आहियां। हर घर में अहिड़ा मसला थींदा आहिनि,
हर मसले खे वधाइण खां पहिरीं उन ते सोच वीचार कजे। बुरो तो समझी वेंदो, पर चाचा मिस्री वारनि जी पोजीशन अलाए छा आहे। सारंग, इहे सभु कम मासी नूरी जा आहिनि। उहा अञा बि ज़िद ते हूंदी, बाक़ी काको मिस्री वीचारो अहिड़ो न आहे। खैर, छॾ हिननि ॻाल्हियुनि खे। हल त हलो मासी वटां चकर ॾेई अचो। न, हींअर मां घर जा कमकार करे वठां, पोइ था हलूं। चने सर तू वॾी इज्जत वारो आहे। हाँ ते में भी को शक है का? ए आऊं चई थी ये रन शर्मिला तुझी सजी पत विञाईंदी। मूं तोखे हजार घुमरा चयो आहे, पर तू सुणे ई नथो। मुमल चने सर जी इज्जत इन्हीं रन मज कीने ओए के ना, पर हाण हुआ तुंहिंजी औलत आहे, औलत। ये सॼे जग जहान खे ख़बर आहे चने सर। हाँ को इनमें को शक है का? ई रन सोरी जेका रमुड़े सां खेल पई करे न, वो मोह पिंड जे अखे सां ॾिठा आहे। हे मुमल मो सजी जमार माण्हू मंज गुजारी है। हाओ हाओ, पर इन रमूड़े में मुखे खुटको कोने। ए चने सर ए रन न जवान लगी पई आहे। ए रन जा नाज नकरा ई छोरे रमुड़े के सफ़ा मोए छॾंदा। मुमल मुख सजी खबर है। वो तो के घर मजा कटनी है। इकड़ी चिट्ठी गाल कर, बाकी हरिया भरिया उन ते तोहमत न आण। आऊं चवां थी ई रन मुख इते कीमती घुर्जे बस। ई तान हरिया भरिया मुखे परेशान छो कयो थी? मूं ई फैसलो करे छॾियो आहे। तू इन रन के इन घर मंझा कढ। मुमल कुछ ॾींहं सब्र कर, इन जो बंदोबस्त करियां थो। हाणे त बस न। ए इन ॻाल्हि के हिके कन मां सुणी ॿिए कन मंझा कढी कीम छॾिजईं। मूंखे पाणी पियारण हण। हाँ हाँ प्यारे थी पानी तुम्हारी माँ पटेल वेचारे खे कुत्तन सां गॾु खाराए उन खां पोइ रवानो कईसि। अहिड़ी छिती आहे माणे। ए राणा ॻाल्हि सुण। ए मोह जी मां जो नालो मगिन। आऊं चवां थी मुंहिंजी मां जो नालो मगिन। केड़ी गाल तेने राणे खान खे टांडो लगो मुख भी सुनायो तो सही। तो जेका पटेल सां मुमारी कई हुई ना, उन तो राणो कावड़ियो आहे। ए असा के ने राणे खान जी परवाह बरवा कीने। ए कावड़ियो आहे ते पियो कावड़ियो असा के कुजाड़ो कंदो। ए रन तू हरिया भरिया मोजे हथा मरंदी। ए असी राणे खान जे घरा की न था खाऊं जो वे ही हुन जी काण कढू हुन जी गुलामी कयूं। हे रन राणी खान जे घर में पांजी नींगरी आए। ए असा के तो हुन मंज को असरो बसरो भी कीने। ए हुन नींगरी वेचारी के साने घरे छडे त की न तो। ए निभागी रन बी गाल घोरी, पर राणे खान सब फिटाए असी सुख सां की न रही सकना से। ए मिक्के टप कीने राणे खान बान जो। ए असी चने सर खान जे राज में बैठायूं और खाऊं त पिंड जो था। ए रन एड़ी गालियूं मकर एड़ियूं गालियूं तो को सुनी न वठे। ए कोकी न कंदस ए हजार भेरा कंदस। ए हिक मानू के बुधाइंदस, बच्चे के बुधाइंदस। ए को आओ इन का डिग्या थी छा। ए राणो खान पंजो पाण के समझे को तो। मुंहिंजे अॼु वरी मुंहुं सुझायो अथई, छा ॻाल्हि आहे?
राणा अॼु तूं वरी पटेल वारे जो पासो खणी अब्बा वारे ॾांहुं धमकी वारो न्यापो मोकिलियो। कुंज कुंज ॻाल्हि धमकी वारी न आहे। हरूभरू कावड़ी वेठी मूं रुगो हिकिड़ो न्यापो मोकिलियो हो त तव्हां पटेल जी बेइज़ती करे सुठो नाहे कयो, इहो न्यापो मोकिलियो, बस ॿी त का ॻाल्हि ई कोन हुई। पर राणा खान तुंहिंजो पटेल मंझ कुॼाड़ो वञे ए तो जे ॾाॾे मंझ आहे का? भले मुंहिंजो मिट न हुजे, माइट न हुजे, न ॾाॾा गम हुजे न नाना गम हुजे, पर हू असांजे सतराजन जो पटेल आ। हुन पटेल जी बेइज़ती ईअं सम्झ असां सभिनी जी बेइज़ती आ। ए पटेल आहे त पिंड लाइ, ए पराए कम मंझ कुॼाड़े लाइ तो काहे पई। वाह वाह कुंज वाह, सागी पंहिंजी माउ वारी ॻाल्हि ॻाल्हाई अथई। माउ ते वई आहीं न, इन करे माउ वारी ॻाल्हि ॻाल्हि। ए हुन पटेल लाइ ए तू मुख तो चई? ए पटेल तो लाइ एतिरो मोतबर थी वियो आहे छा जो मोह जी माउ जी ऐं मोह जी ए तो वटि असांजे लाइ हीअ हैसियत आहे? कुंज मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, तुंहिंजी माउ वटि पटेल कहिड़ी ग़लति ॻाल्हि खणी वियो हो, ॿुधाए न मूंखे। ए ख़बर आहे, मूंखे ख़बर आहे। तोखे इहा ख़बर आहे हाँ त पटेल जो कमु कहिड़ो हूंदो आहे? ए मुख सॾु खणी राणा, सॾु खणी मुख। हाणे ॿुध गौर सां सुण, पटेल जो कमु इहो हूंदो आहे, ॿ ॼणा विढ़नि उन्हनि जो सुलह कराइण, उन्हनि धुरिन खे राज़ी कराईंदो आहे, इहो आहे पटेल जो कमु। हरू भरू पटेल ते कावड़ी वरिते तुंहिंजी माउ बि ऐं तूं बि। चाचे मिस्री वटि बि अहिड़ो ई मसलो खणी वियो हो, ऐं तुंहिंजी माउ सुभान अल्लाह, मां घोर वञासि, तुंहिंजी माउ पटेल वीचारे खे कुतनि सां गॾु खाराए उन खां पोइ रवानो कईसि। अहिड़ी छिती आहे माणे। ए राणा ॻाल्हि सुण, ए मोह जी माउ जो नालो मगिन, आऊं चवां थी मुंहिंजी माउ जो नालो मगिन। हाज़ुर साईं तुंहिंजी माउ जो नालो नथा वठो, बसि न। मुंहिंजा निहार त सही, हाणे त बसि न, कोन थो खणा नालो, मूं पचर छॾी छॾी छॾी। हेॾा ॾिस राणो खांदो त ॿधई, हाणे उथी मानी खणी आ, पेट में कुआ था फिरनि, बुख लॻी आहे ॾाढी। ईअं घर थोरी हलंदो, तूं बि विढ़ंदी आउं बि विढ़ंदुसि, विढ़ंदा रहंदासीं, मूं हार मञी तॾहिं घर हलंदो आहे। ए आउं खणी थी अचां प्यार में चल। हाणे वञा घणी खड़ी मानी करे त खाऊं, गॾिजी खाईंदासीं। मासी नूरीअ जो इरादो आहे त आउं सोरई खे तलाक ॾियां। पुट जे उन्हनि खे इहो शौक़ आहे न, विहांउ त तोहजो वरी बि थी वेंदो पुट। अमा ही तूं खोजाड़ो थी चुई, ये किरण किना ऐं जग मंझि हली की न सघंदुसि अमा। माण्हुनि जा महीना मूंखे मारे विझंदा अमा। पुट ई के वॾी ॻाल्हि किन्हे, हर ॿिए घर में ईअं थींदो पियो रहे। अमा पर असांजो नुक़सान कहिड़ो थियो आहे जो इन तरफ़ असीं वञूं? हाओ पुट ईअं त आहे, पर हुने खे सम्झाए केरु? पटेल खे बि मोकिलियो हुम, उनजी त मुर्गो बेइज्जती कयूं। अमा थोड़े थोड़े जहिड़े ते एॾा वॾा फैसला की न कबा आहिनि, जिनसे ई घर उजड़ी वञनि। पुट तूं कुॼाड़ो तो समझी हां त सुरई पाही अची तोहखे सुख ॾींदी? अमा असांजे विच एॾा इख़्तिलाफ़ कीननि, हरियां भरियां हू वञी इन आख़िरी फैसले ते पहुता आहिनि। पुट इन मंझि ख्वार हू पिंड थींदा, मां हू ख्वार की न थींदा, माण्हू असांजे मथां बि खिलंदा। आओ जोर आहे, जोर तूं आहे अमा, आओ की न आया। ई ॻाल्हि मूंखे सम्झ में कीन थी अचे त मूमल शर्मिला ते कूड़ा इल्जाम छो थी हणे, सेब वरी रमूड़े ते। रमूड़ो त मुंहिंजो हिलाली न करे, उहो मुंहिंजी लॼ मंझि अखियूं की मुझंदो, ई मूंखे पक आहे। इन ॻाल्हि जी मूंखे जांच करणी पवंदी।
चोरी सुकावा जी धूड़ पाए सिलुड़े वारनि खे चुआं थो इन ॻाल्हि जो वीचार छॾे जना मूं चनेसर जा अहिड़ा कन भरिया आहे जो हू हुन रन ऐं रमुड़े ते तपी बसि बाहि थी वियो हलियो हाओ परमसाद इहो निभागो रमुड़ो बि न हुजे त बहितर आहे असां त तूं फिकर न कर ई रमुड़ो बि ताईं वेंदो हाय हाय सदके नूरी सदके अज वरी मोजे हीर खे कोठियो पई अचे ती सुरई हाँ मासी जी तू हल घर ते आऊं सेठ के कुछ वखर जो समझाए जा ए गुलूड़ो के सामान नथो ॾियनि के समझ में नथो अचे ए आऊं पाण हिन के समझाए चाते ए तू हल घर आ वठ अरे ए हीर खे वापस रवानो करे छॾी मजो तकी ना ए सेठ ए तू इलाही ॾींहंनि किना पोइ आयो आई ए चाक की न हुए का न न मूंखे त कुझु की न थियो आहे ॾिसी की नथी सफ़ा अड़बंग लॻो पियो आहे अड़बंग ए पोइ तू कहिड़े फंदे मंझि फाथल हुए ए मिके बि त ॿुधो आहे न ए नूरी तूं हिन ॻाल्हि खे छॾ ए पोइ कहिड़ी ॻाल्हि कयां सेठ पहिरियां त मूंखे इहो सुणाए त तूं हीर खे वापसि रवानो को कयो ए हीर ए कहिड़ी हीर सेठ मूंखे ख़बर आहे नूरी मूंखे ख़बर आहे या हीर आहे न हीर उनखे मुंहुं करणो फिकाई थी थिए ए मुआ चई अलाए कुॼाड़ो तो ए मूंखे त कुझु सम्झ बम्झ में की नथो अचे नूरी हाड़ी मेरी मोसी चर्चा मकर सफ़ा एतिरी मासूमड़ी भी की नहीं जो तोखे मोजी ॻाल्हि सम्झ में की नथी अचे ए अल्लाह सु ए नूर बटारे सु मूंखे कुझु सम्झ में की नथो अचे ए तू मूंखे सम्झाए त सही ए छुई कुॼाड़ो तो हीर खे तूं कोठे आई हुई ठीकु आहे हाणे जॾहिं जो तव्हां ॿिन्ही मूंखे ॾिठो त हीर खे वरी तो वापसि करे छॾियो को ए मुआ को अंधो आई सिर के को टांडो लॻई बाहि लॻई ए ऊ त मुंहिंजी बाणे जी सुरई आहे ए बूरे जी औलत औलत भूरी जी हीर औलत औलत ए हाणे तू हल हल ए आऊं दुकान ते अची तोसां ॻाल्हाईंदुसि हल मोहन भूरी जी ए आओ लिखत में नहीं की ए हल प्रभु मूं ॻाल्हि पे कई त हुन जे दिमाग़ में बुह भरियल आहे का ॻाल्हि सम्झे ई कोन थो ए राणा खान ई तुंहिंजो फर्ज़ आहे ए ॿिनि धुरनि खे ठाहण और रबू आऊं कोशिश कयां पियो बिल्कुलु कोशिश कयां पियो पर छा कजे छेड़े जी ॻाल्हि कोन्हे हा बाक़ी ॻाल्हि हुननि खे सम्झ में कोन थी अचे ए राणा खान ए माई नूरी तो जो चयो कोन मोटाईंदी काबू ॻाल्हि सुन हिन नबूअ खे मोकिलियो नबूअ खे पुछीसि छा चई हिनखे ए तोप बाबा तोप हिन नूरी माई से
ए आऊं राणे खान जो न्यापो खणी वियो हुअसि ए मोह से अहिड़ी जुठ कयई जो पाहूं ॾेई वठी भॻुसि। मुड़स लोणो भी हिते जी फेरायो आ, पुठे निहारी कोन, हिते जी सापटी पो निहारियो अथई, लोणो हयो अथई। ए राणा खान ए ओ तो जी सस आहे, ए न त ईअं ॻाल्हाइण कीन ॾियां सा। हो सब समझा तो पो ची कोन सके थोरो वरी मूते कान थींदे हलदो करे। मसद ई सम्झ त हाण पाण वारो कम सिघो ई थी वेंदो। हा मासा त हाणे त पंहिंजो कमु थियणु घुरिजे, काफ़ी इंतज़ार कयो अथऊं। ई रन शर्मिला खे न घर मां कढण जे लाइ मूं चनेसर खे पहिरियों तयार करे छॾियो आहे। पहिरीं त कमु करणो ई इहो आहे, न त हीअ निभागी रन पाण खे सूर ॾेई मारे छॾींदी। ई रन अॼु सुभां हिन घर मां निकिरी वेंदी। हा मासा त हाणे पाण वारे कम में देरि थियणु न घुरिजे। मसा त चनेसर मूंखे पक ॾिनी आहे त ई रन हाणे घर मां ॿाहिरि जल्दी कढंदो। पर ही रन अथई वॾी नतर, एतिरो जल्दी ही बि कोन वेंदी। मूं चनेसर जा अहिड़ा कन भरिया आहे जो हू हुन रन ऐं रमुड़े ते तपी बसि बाहि थी वियो हलियो। हाओ पर मासा त इहो निभागो रमुड़ो बि न हुजे त बहितर आहे। मसा त तूं फिक्र म कर, ई रमुड़ो बि ताईं वेंदो, पोइ हिन सॼी हवेली में तूं ऐं मां मौज ई मौज कंदासीं। हाओ रब को ॾींहुं हाणे मासा त अची वेंदो। मसा त अची वेंदो, ओॾी बि अची वेंदो, तूं फिक्र म कर। सुहाराणी हाणे त ख़ुशि आई न, त तोखे तुंहिंजो पंहिंजो घर मिली वियो। हा सारंग, पंहिंजो घर पंहिंजो हूंदो आहे। अम्मारनि जे घर रहण में को ऐप त कोन हुयो, पर पंहिंजी शइ पोइ बि पंहिंजी हूंदी आहे। हाणे त तूं हिते पंहिंजो स्कूल बि हलाए सघें थी पई, जेको पंहिंजे दरबदर थियण जे करे मुतासिर थियो आहे। हा सारंग, ॿार पढ़ाइण जो मूंखे ॾाढो शौक़ु आहे। मां चाहियां थी त वरी बि ॿार पढ़ायां, पर निभागो चनेसर वरी बि चिड़ी पवंदो। उहो वरी कहिड़ो इहो असां मां ख़ुशि आहे, जहिड़ो त असांजो हुन सां हली रहियो आहे न। हा पर सारंग सुहाराणी अञा त हिकिड़ी ॿी स्कीम आंदी अथमि, हुन सां बि चनेसर खान खे वाह जा टांडा लॻंदा। हर दफ़ा मूं नाकाम थींदो थो रहे, पर पोइ बि असांजी जान कोन थो छॾे। नाकाम इन करे पियो थिए जो माण्हू सभु हुन सां बदज़न थी विया आहिनि। ज़ालिम माण्हू जी पछाड़ी हीअं ई हूंदी आहे सारंग। ख़ैर तूं इहो ॿुधाए त तूं कॾहिं खां पढ़ाइण शुरू थी करीं? सारंग, एतिरो जल्दी स्कूल स्टार्ट करण सां चनेसर वरी मछरी पवंदो। अॻे ई तव्हांजा झेड़ा स्टार्ट आहिनि। हा पर ईअं न थिए जो स्कूल खुलण जो ॿुधी हुन जा माण्हू डंडा खणी वरी हिते बीठा हुजनि। इहो त आहे, पर हुन खां डिॼी करे असां पंहिंजा कम त बंदि न कंदासीं न। स्कूल ज़रूर शुरू कबो, पर कुझु ॾींहंनि खां पोइ। हींअर झेड़ो वधंदो, तव्हां केतिरनि झेड़नि खे मुंहुं ॾींदा? इहो बि ठीकु आहे, पर स्कूल ज़रूर शुरू कबो, छो त किथे चनेसर इहो न सम्झे त मुंहिंजे डप में स्कूल बंदि कयो अथनि। स्कूल बाक़ाइदा हलंदो सारंग, पर थोरो टाइम लॻंदो। अल्लाह मालिक आहे, चङो मां हाणे हलां थो। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।